अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खड़ी अवां जो मेज़बान ज़ैन सरकी अवां जी ख़िदमत में हाज़िर है। नाज़रीन, अॼु असांजो हीउ प्रोग्राम जे कबा जे अंदरि जेकी इंतिहा जी गर्मी पए थी, 50 खां मथे जेको आहे सेंटीग्रेड हिते गर्मी पए थी, पर हिते बिजली जी लोड शेडिंग कलाकनि जा कलाक कई थी वञे। न रुगो लोड शेडिंग कई थी वञे, पर फोर्स नाले हिकु ॿी लोड शेडिंग शुरू कई वई आहे, जिन में बि जेको आहे कलाकनि जा कलाक बिजली बंदि कई वेंदी। उन सां गॾोगॾु शहर जे अंदरि ट्रिपिंग भी कई थी वञे ऐं ट्रिपिंग सबबि हितां जे माण्हुनि जा, हितां जे शहरनि जा, हितां जे रहवासियुनि जा जेके इलेक्ट्रिक सामान आहिनि, जेके बिजली जा सामान आहिनि, उहे सड़ियो वञनि था ऐं उन खे ॾाढो नुक़सानु थिए थो। उन सां गॾु हिकिड़ो ॿियो हिते शहरनि सां वेदन कयो थो वञे। जेको बिजली जो जेको लोड शेडिंग जो टाइम आहे उहो त बंदि थिए थी, जेको अचण जो टाइम आहे उन टाइम में बि काफ़ी फीडनि ते ईअं थो कयो वञे थो, जेके लाइन सुपीटेंट आहिनि या जेको ॿियो अमूल आहे उहो फॉल्ट ॼाण आहे बिजली बंदि करे छॾे थो। जेको 3 घंटा बिजली हलंदी आहे वो फॉल्ट ॼाण आहे 2.5 घंटा बिजली बंदि कई थी वञे, अधु कलाक बिजली ॾी वरी 3 घंटा वधीक बिजली बंदि कई थी वञे। जेकबा जे अंदरि बिजली जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। बिजली कलाकनि जा कलाक लोड शेडिंग कई थी वञे। शहर जो कारोबार तबाह थी चुको आहे। हितां जे माण्हुनि जी ज़िंदगी अजीरन बणिजी आहे। हितां जो माण्हू जेको आहे बीमारियुनि जे वर चढ़ियो आहे। हितां जो माण्हुनि जेको दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठा आहिनि, छो त बिजली न हुजे थी, न ॾींहं जो हुजे थी, न राति हुजे थी। राति जो बिजली न हुजण जे करे उनजी निंड सुकून आराम फिटल आहे। निंड न हुजण जे करे उनखे जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारियूं में वठिजी विया आहिनि, छो त सुकून हूंदो, निंड हूंदी त माण्हू ताज़ो तवानो हूंदो, जेकर निंड न हूंदी त उनखे बीमारियुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। उन हवाले सां जेका बाबा जे शहरनि खां वञी पुछा कंदासीं उनजो कहिड़ो चवणु आहे, ख़ासि करे कारोबारी माण्हू, उनजो जो छा चवणु आहे, कारोबार ते केतिरा असर आहिनि, माण्हुनि जी ज़िंदगीअ ते केतिरो असरु आहे। छो जो बिजली जेको बुनियादी हक़ आहे, हिन वक़्त जी हिन दौर में बिजली अहम ज़रूरत आहे। बिजली आहे त माण्हू जी ज़िंदगी आहे, बिजली न आहे त ॼण त हू ज़िंदगी रुकिजी वञे थी। उन सिलसिले में जेका बाबा जे मुख़्तलिफ़ धुरनि वटि पहुची करे उनखां पुछा कंदासीं उनजो छा चवणु आहे। जी नाज़रीन, जॾहिं बिजली न हुजे थी त माण्हुनि जी ज़िंदगी गुज़ारणु ॾुखी थी वञे थी, छो त बिजली हिन वक़्त जी अहम ज़रूरत हुजे थी। सॼो कारोबार बिजली ते अची चुको आहे, पर बिजली कलाकनि जा कलाक बंदि आहे। इन सिलसिले में असां सां गॾु हिकु कारोबारी माण्हू वेठल आहे, दर्जी आहे। उनखां पुछा कंदासीं त हीअ बिजली हिते जेकबा जे अंदरि केतिरा कलाक बंदि थिए थी, फोर्स नाले जेकी लोड शेडिंग शुरू कई वई आहे उन तहत केतिरा कलाक बिजली बंदि थिए थी ऐं उनजे कारोबार ते केतिरो असरु थिए थो। साईं, तव्हां असांखे ॿुधायो हिते बिजली जी छा सूरत आहे, केतिरा कलाक बिजली बंदि थिए थी ऐं तव्हांजे कारोबार ते केतिरो असरु थिए थो। ज़ैन साईं, वॾी महिरबानी सिंध चैनल वारनि जी, तव्हांजी, जो तव्हां सार संभाल लहो था आवाम जी। बिजली सिटी 1 जी बिलिंग बि आहे ऐं जेको आहे असां त इहो रिक्वेस्ट कंदासीं, सिटी 1 में सभु कारोबारी माण्हू आहिनि, सभु बिल वारा आहिनि। सिटी 1 खे त बहितर करे हलायो वञे, जेके कारोबारी माण्हू आहिनि उहे कारोबार त करे सघनि। केतिरा कलाक बिजली बंदि थिए थी ऐं तव्हांजे कारोबार ते केतिरो असरु थिए थो। बिजली दर सुबुह जो अचूं था तक़रीबन जेको आहे त 9:45 बजे खां 9:30 बजे बंदि थिए थी, 12:15 ताणी। विच में ड्रिपिंग बि माना जुदा आहे। वरी 2 बजे खां बंदि थिए थी 2:45 बजे, वरी जेको आहे 4:30 खां बंदि थिए थी 4:45 बजे ताणी। ऐं उन में विच में बि बंदि थिए थी बिजली। माना सिटी 1 जी बिजली बिलिंग बि आहे। असां इहो रिक्वेस्ट कंदासीं एक्सीएन साहब खे त उहा त बिजली हले, कारोबारी माण्हू कारोबार करे सघनि। कारोबार नथो थिए त पोइ ज़िंदगी कीअं थी गुज़रे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, कारोबार न थींदो, माण्हू परेशान हूंदो, डिस्टर्ब हूंदो। ऐं हिकु एतिरी जेका बाजी वॾी गर्मी आहे, जेको आहे तमामु गरम तरीन इलाइक़ो आहे असांजो। असां त इहा रिक्वेस्ट कंदासीं, गर्मी में त बिजली हक़ीक़त बंदि थियण बि न खपे, जेकी गर्मी आहे असां वटि। अच्छा, भला जेकी हिकिड़ी नई लोड शेडिंग शुरू कई आहे, फोर्स नाले लोड शेडिंग, उन जो कहिड़ी वजह आहे, छो थी उहा बंदि कई बिजली इन फोर्स नाले छो बंदि कई वञे थी। इहा साईं हाणे वापडा वारनि खे ख़बर जेको आहे छाजे लाइ। इहा जेको आहे असां वटि त सिटी 1 लॻल आहे, उन जी लोड शेडिंग एतिरी आहे। ऐं शहर में जेको आहे ॿिया जेके फीडर आहिनि उहे बि माना पंहिंजे टाइम सां सॼे फीडरनि ते माना लोड शेडिंग आहे। भला हिकिड़ो ॿियो बि कयो थो वञे, जॾहिं बिजली हले थी त बंदि करे वरी चयो वञे त साईं फॉल्ट आहे। 3 कलाक जेकॾहिं बिजली हले थी उन में 2.5 कलाक बंदि करे वरी अधु कलाक ॾिनी थी वञे, वरी अधु कलाक खां पोइ वरी 3 कलाक लोड शेडिंग वारा शुरू कया था वञनि, त पोइ इहो त माना कलाकनि जा कलाक बंदि आहिनि। इहो माण्हू त ज़्यादती न आहे। हाणे ताईं अर्ज़ु ईअं आहे त हिते कोई वॾो माण्हू, को मिनिस्टर, को माण्हू अचे थो त पोइ बिजली बंदि थिए ई नथी। पोइ छो न आहे लोड शेडिंग? उहा 2-2, 3-3 ॾींहं फीडर हलनि था पिया, ड्रिपिंग बि नथी थिए। अगरि लोड शेडिंग हुजे, ड्रिपिंग हुजे त जेको आहे त फॉल्ट थिए त उहो उन दौरान बि थिएनि। कोई हिते CM अचे थो, ॿियो कोई अचे थो, त उन फीडर जे मथां ॾिसो त वापडा वारा इहे बीठा आहिनि पिया, ऐं हिकिड़ो सेकेंड बि बंदि नथी थिए। माना फॉल्ट उन्हनि जो इहा हिकिड़ी टोपी ड्रामो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, एतिरी लोड शेडिंग हुजे त जेको आहे त माना थिए न त को वॾो माण्हू अचे थो, पोइ जेको आहे छो बंदि नथी थिए बिजली।
भला राति जो बिजली बंदि थी पोइ निंड आराम सुकून आहे न? न साईं, ज़ाहिर ॻाल्हि आहे, ॾींहं जो माण्हू सॼो ॾींहुं कारोबार करे परेशानी हुजे, राति जो जेको आहे त वरी बिजली बंदि हुजे त कीअं माण्हू आराम कंदो एतिरे ग़रीब इलाइक़े में? पोइ त माण्हू ज़हनी मरीज़ थींदो। बिल्कुलु माण्हू ज़हनी मरीज़ थिए, त असां इहा रिक्वेस्ट कंदासीं जेको एक्सीएन साहब खे, जेकाबाद जे एमएनए एमपीएन खे, त जेकाबाद जो जेको गरम इलाइक़ो आहे, महिरबानी करे ॿी सहूलियत जेकी ॾिनी अथव उहा महिरबानी, पर बिजली जी त असांजो हक़ आहे, बिजली जो बिल भरूं था, उहा सहूलियत ज़रूरु ॾिनी वञनि। जी, तव्हां हिन जी ॻाल्हियूं ॿुधी चवणु आहे त हितां जॾहिं को VIP अचे थो पोइ लोड शेडिंग कोन्हे, पोइ ट्रिपिंग कोन्हे, पोइ फॉल्ट कोन्हे, ऐं जॾहिं कोई VIP कोन्हे त पोइ ट्रिपिंग बि आहे, लोड शेडिंग बि आहे, फॉल्ट बि आहे। उन जे करे हिन वस वारनि खे अपील कई आहे त जेकाबाद जे अंदरि हिन गर्म तरीन मौसम में बिजली वारे जेको आहे हीउ जेको मसइलो आहे उन ते ध्यानु ॾिनो वञे ऐं बिजली लोड शेडिंग खे ख़तमु करायो वञे। हलंदासीं ॿिए कंहिं पासे, ॿिए कंहिं शहरी ॾे उनजो छा चवणु आहे। जी नाज़रीन, हूअं त लोड शेडिंग 3 खां 4 घंटा हर 3 घंटनि खां पोइ कई थी वञे, पर फोर्स नाले हिकिड़ी नई लोड शेडिंग बि जेकाबाद जे अंदरि शुरू कई वई आहे, जंहिंमें केतिरा ई कलाक बिजली बंदि कई थी वञे। हिन गर्मी में, कहर जी गर्मी में जेकाबाद जे अंदरि हिन टाइम जेको आहे 50 सेंटीग्रेड गर्मी पए थी, बिजली बंदि आहे। असां सां गॾु शहरी बीठल आहिनि, उन खां पुछा कंदासीं त हिन सूरत हाल में उहे कीअं मुंहुं ॾियनि था। साईं, तव्हां असांखे ॿुधायो त जेकाबाद जे अंदरि हीअ कहर जी गर्मी आहे, हिन टाइम बि 50 सेंटीग्रेड ते पहुतो आहे वञी, गर्मी शुरूआत जा महीना हलनि था, ऐं केतिरी लोड शेडिंग कई वञे थी। वरी जेको फोर्स लोड शेडिंग जेको नओं हिकिड़ो जिबरी लोड शेडिंग जो वारो मुड़ियो वियो आहे असांखे, इन सां केतिरी ॾुखियाई थिए थी? असल में ॻाल्हि इहा आहे त जिथे माण्हुनि खे तकलीफ़ वधीक हूंदी आहे उते आवाम खे रिलीफ ॾियण लाइ स्पेशली जेके क़दम खयां वेंदा आहिनि। हाणे असांजो जेकाबाद जेको आहे एशिया जो गरम तरीन इलाइक़ो आहे, इन जे लाइ हुकूमत खे त ईअं करणु खपंदो त आवाम खे लोड शेडिंग फ्री जी बिजली फराहम करनि। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त एलानिया लोड शेडिंग बि कनि था, उनखां अलावा गैर एलानिया लोड शेडिंग बि आहे। हाणे वरी फोर्स लोड शेडिंग बहानो इहो कयो वञे थो त PDC असांखे चयो आहे। इन में हिकु त पंहिंजो ग्रिड अमलो, उनखां अलावा जेको PDC सखर जो अमलो ऐं LS जेके मुलविस आहिनि, जेके ॼाणे बुझे बिना के जवाज़ जे बिना के उनजे जेको बिजली बंदि कनि था, आवाम खे जेको आहे शदीद गर्मी में जेको आहे पंहिंजो जेको आहे भोगणो पए थो। इन सां न सिर्फ़ु सिपको जी लोड शेडिंग न सिर्फ़ु जेको आहे पंहिंजो आवाम, हॉस्पिटल में मरीज़, घरनि में ॿारड़ा पोड़ा ऐं जेल में कैदी बि जेके अज़ियत में मुब्तला आहिनि, छाजे करे त मुसलसल बिजली बंदि कई वेंदी। 2 कलाक बि हुजे, ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे। हीअ मुसलसल करे 5 कलाक, 4 कलाक, 8 कलाक बंदि कनि था, को पुछा करण वारो न आहे। त ज़ुल्म इहो आहे त असांजे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बि इन हवाले सां किरदारु अदा करणु खपे त जेको आहे घटि में घटि बाबा माण्हू खे रिलीफ त ॾिनो वञे। रिलीफ मां चवां थो जेकाबाद में 1 कलाक बि मुसलसल बिजली जेको आहे सिपको फराहम नथी करे। एक फोर्स लोड शेडिंग आहे, इन जो उनखे कहिड़ो फ़ाइदो पए थो? फोर्स लोड शेडिंग सर ॻाल्हि बि आहे त को कानून न आहे। PDC वारनि सां राब्तो कयो त असांखे चवंदा आहिनि असां जांच कयूं था त छो इन्हनि बंदि कई आहे। ग्रिड वारनि को राब्तो कंदा आहियूं त हो चवंदा आहिनि साईं ग्रिड PDC वारनि बंदि कराई आहे। त इन्हनि जी पाण जी मोनापोली आहे ऐं आवाम भोगे थो। इन सां उनखे कहिड़ी उनजी हिकिड़ी जेकी लालच आहे उहा पूरी थी थी, या इहे छो बंदि करनि था? वजह असल में ॻाल्हि इहा आहे त हीअ बिजली चोरी थिए थी ऐं पाण बि कराइनि था। इहे माण्हुनि खे जेको आहे डबल लाइनूं ॾिनियूं वयूं, एतिरे ताईं जो शहर जा जेके फीडर्स आहिनि उहे 12 ताईं पुॼाए विया आहिनि। तव्हां ग़रीब जेको माण्हू आहे, फॉर एग्ज़ाम्पल जेको पको ऐं जेको आहे बल्ब हलाए थो, तव्हां उन ते जेको आहे ऑपरेशन कयो था, उनजे मथां केस दाख़िल कयो था। जेके वॾा लैंडलॉर्ड आहिनि, जेके चोरी ते जेके आहिनि पंहिंजा बंगला हलाइनि था, पंहिंजी फैक्ट्रियूं हलाइनि था, पंहिंजा कारखाना हलाइनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ु वञण लाइ तयारु न आहियो। वाटर सप्लाई फीडर ते केॾी चोरी आहे, तव्हां हुते छोकिरी रोकरायो न, तव्हां नथा रोकरायो। उते फीडर जा फीडर मौलादात फीडर जेको आहे वाटर सप्लाई फीडर ते सॼो जेको आहे चोरी थी हले थो, उते इंतिज़ामिया वञे नथी। न ई असांजा जेके सेपको वारा वञनि था, जेके वीचारा पखो रुगो हलाइनि था, उहे बि क़िस्मती उन्हनि ते बि जेको आहे सेपको जा जेके आहिनि उहे ऑपरेशन आहिनि। लोड शेडिंग सां आम ज़िंदगी ते कहिड़ो असरु पए थो, कारोबार ते कहिड़ो असरु पए थो? कारोबार मां सम्झां थो साईं जेको आहे कारोबार एतिरो तबाह थी वियो आहे त माण्हू हाणे वेले जे लाइ परेशान आहे। छाजे करे कुझु कारोबार जेके आहिनि उहे बिजली ते हूंदा आहिनि। हाणे जॾहिं बिजली न हलंदी, जेकॾहिं त टेलर आहिनि, उनखां अलावा जेके प्रिंटिंग प्रेस आहिनि, उनखां अलावा ॿिया जेके कारोबार आहिनि, जॾहिं बिजली न हलंदी त उन्हनि खे रोज़गार कीअं मिलंदो? ज़ाहिर ॾियारी उन्हनि जी न मिलंदी। त इहो ज़ुल्म आहे। हुकुमराननि खे घुरिजे त उन जो अहसासु कनि। हीअ ॻाल्हि इहा आहे त असां सभु खां वधीक थिए पई जेको आहे मुख़्तलिफ़ बहाननि सां जेको आहे बिलनि जे ज़रिए जेके पैसा वठनि था, मीटर रेंट वठनि था, उनखां अलावा इज़ाफ़ी टैक्सिस, माण्हू बिजली घटि यूज़ करे थो, हिन जा टैक्स वधीक अदा करे। जी, तव्हां हिकु शहरी जी ॻाल्हि ॿुधी, जो चवणु आहे त फोर्स नाले जेकी हिकिड़ी लोड शेडिंग शुरू कई वई आहे, हूअं त लोड शेडिंग आहे पर फोर्स नाले लोड शेडिंग सां मुंहिंजी ज़िंदगी आज़ार बणिजे थी। हलंदासीं ॿिए पासे, ॿिए कंहिं शहरी ॾे, कारोबारी माण्हू ॾे, उनखां पुछा कंदासीं उनजो छा चवणु आहे। जी, शेड्यूल वारी जेकी बिजली आहे उहा त लोड शेडिंग जारी आहे जेकाबाद जे अंदरि, पर हिकिड़ी ॿी लोड शेडिंग बि हिते शुरू कई जेके फोर्स लोड शेडिंग जे हवाले सां ॿुधायो वञे थो। सेपको इंतिज़ामिया पारां या सेपको एहलकारनि पारां चयो वञे थो त इहा फोर्स लोड शेडिंग आहे। असां सां
कारोबारी माण्हू बीठल आहे, उन खां पुछा कंदासीं त उन जे कारोबार ते केतिरो असरु पए थो। जेकी लोड शेडिंग हिकिड़ी शेड्यूल मूजिबि आहे उहा त बंदि थिए थी, उहा कलाकनि जा कलाक बंदि थिए थी। उन सां गॾु ट्रिपिंग बि थिए थी, ट्रिपिंग सां केतिरो आज़ार थिए थो। ॿी फोर्स लोड शेडिंग आहे उहा केतिरो टाइम बंदि कई वञे थी, उन खां पुछा कंदा। साईं तव्हां असांखे ॿुधायो त हीअ जैकबाबाद एशिया जो गरम तरीन इलाइक़ो आहे, हिते जेकी शेड्यूल सां लोड शेडिंग आहे उहा बंदि थिए थी, पर हिकिड़ी हाणे फोर्स लोड शेडिंग शुरू कई अथऊं, उहा छा आहे, उहा छो बंदि कई वेंदी, बिजली बंदि कई वेंदी? मां साईं जन खे ॿुधाईंदो हलां त जेकी शेड्यूल सां त बंदि थिए ई थी 6 खां 8 घंटा आहे, पर जेकी फोर्स शेडिंग चवनि था या जेके ॻाल्हियूं ॿुधाइनि था या ट्रिपिंग कनि था, इहो सभु हिकिड़ो यूनिट बचाइण जो तरीक़ो आहे। छो जो इन्हनि जा जेके हथरादू एसियूं या कुंडा कनेक्शन आहे, जंहिंमां इन्हनि खे मंथली किरोड़ों रुपया आमदनी आहे, त उहो बि सॼो ग़रीब आवाम ते या जंहिं वटि मीटर लॻल आहिनि उन्हनि ते जेको आहे इहो बिलिंग थिए थी या डिडक्शन जे ज़रिए बिलिंग थिए थी। पर वापडा वारा सेप्को हेस्को वारा ईअं आहिनि जीअं अखि अंधे जंहिंजो रोइण, अखियुनि जो ज़्यान आहे। ॿुधण वारो हिते कोई बि न आहे, मथे ताईं बि कोई ॿुधण वारो तयारु न आहे। मर्कज़ खां खे 100 बार चई बीठा आहियूं, 18 घंटा लोड शेडिंग आहे। जंहिंजो कारोबार बिजली सां रिलेटिव आहे, उहे माण्हू ईअं सम्झो बुखियूं काटण ते परेशान आहिनि, पंहिंजा कारोबार बंदि करण लाइ परेशान, पर पोइ बि को सम्झण लाइ तयारु न आहे। असां जेको आहे इन सेप्को हेस्को वारनि जे चेयरमैन खे, जेके बि इन जे आला हथाट आहे, उन्हनि खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे इहो जैकाबाद गरम तरीन शहर आहे, पाकिस्तान जो गरम तरीन शहर आहे, महिरबानी करे इन्हनि खे रिलीफ ॾिनो वञे। जैकाबाद खे अंग्रेज़नि जे दौर में बि रिलीफ ॾिनो वियो हूंदो, जंहिं पासे उस किरंदी हुई त उन पासे टैक्स माफ़ हूंदी, पर उहे सभु शयूं छुटियूं, हाणे कोई ॿुधण वारो कोन्हे। छा जो कारोबार कंदा हुआ तव्हां ऐं कारोबार ते केतिरो असरु थिए थो? असांजो हे जेको आहे फोटो स्टेट जो कारोबार आहे, जेको बिजली सां रिलेटिव आहे, उन ते असांखे जेको आहे जॾहिं खां इहा बिजली 18 घंटा वञणु शुरू थिए त असांजो जेको आहे 50% खां मथे कारोबार ख़राबु थी वियो आहे। असांजा कस्टमर ख़राबु थी विया आहिनि, असां जेको आहे पंहिंजे घरनि जा ख़र्चा नथा हलाए सघूं। हाणे जो बिजली जो बंदि आहे त ज़ाहिर आहे जनरेटर हलायो, जनरेटर बि त पेट्रोल महांगो आहे, उहो बि त कारोबार ते असरु थिए न। इहो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, जनरेटर हलायूं था, बैटरियूं हलायूं था, UPS हलायूं था, पर उहो जेको ख़र्चा एॾा आहिनि जो असां उन्हनि खे पुॼी नथा सघूं। असां वरी इन्हनि खे इंतिज़ामिया खे, मर्कज़ खे अपील था कयूं त महिरबानी करे ख़ुदा जैकाबाद जी बिजली खे दुरुस्त कयो। जी, तव्हां कारोबारी माण्हू जूं ॻाल्हियूं ॿुधो, चवणु आहे त जैकबाबाद जे अंदरि 18 घंटनि जी लोड शेडिंग कई वञे थी, कारोबार असांजो तबाह थी चुको आहे, ज़िंदगी असांजी मफ़लूज बणिजी आहे, पर हिते असांजी कोई दांह ॿुधण वारो कोई न आहे। हलंदासीं ॿिए पासे, ॿिए कंहिं शहरी ॾांहुं, ॿिए कारोबारी माण्हू ॾांहुं, उन खां पुछा कंदासीं उनजो छा चवणु आहे। जी, जैकबाबाद जे अंदरि बिजली जी लोड शेडिंग माण्हुनि जा जीअण जंजाल करे छॾियो आहे। कारोबार माण्हुनि जो कारोबार ठप आहे, ॼण त माण्हू हिकिड़ी अजरनि वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। जैकबाबाद जा शहरी हुजनि या जैकबाबाद जो कारोबारी माण्हू हुजनि, उन्हनि जे लाइ बिजली बंदि थी वञे थी ऐं जेका ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था। कलाकनि जा कलाक लोड शेडिंग थिए थी। फोर्स नाले हिकिड़ी नई लोड शेडिंग जेका मुहैया कई वई आहे हिते, उनजी क़याम कयो वियो आहे। फोर्स नाले हिकिड़ी नई लोड शेडिंग शुरू कई वई आहे। असां सां हिन टाइम करे हिकु शहरी बीठा आहिनि, खां पुछा कंदासीं उनजो छा चवणु आहे। साईं, तव्हां असांखे ॿुधायो त जैकबाबाद जे अंदरि केतिरा कलाक बिजली बंदि थिए थी ऐं हिकु ॿी फोर्स नाले नई लोड शेडिंग शुरू कई वई आहे, इहा छा भला आहे? अस्सलाम वालेकुम। मां त चवां थो तक़रीबन 24 कलाकनि में 12 कलाक त लोड शेडिंग आहे ऐं कारोबार ते वॾो असरु पियो आहे। कारोबार हिन वक़्तु डैमेज थियल आहे, ठीकु आहे। ऐं वापडारनि जो त गर्मी में यानी कि हुननि जी मार्केट हली पवंदी आहे। डायरेक्ट कनेक्शन हलाईंदा आहिनि, लोड पवंदो आहे इहे पंहिंजो मीटर वारनि ते, ऐं डायरेक्ट जेके बिजली हलाइनि था उन्हनि खे इहे तहफ़ुज़ ॾींदा आहिनि। इहे वॾा करप्टन जेतिरा बि वापदार आहिनि, CO खां वठी SC ताईं, एक्सियन, लाइन सुप्रिटेंडेंट हुजे, SDO हुजे, इन्हनि जो एहतिसाब थियणु खपे। हिननि खे त असुलु कोरड़ जो मुंहुं ॾेखारणु खपिजे ऐं हिननि खे जेको आहे न कड़ी सज़ा ॾियणु खपे। ऐं गर्मी जीअं ई ईंदी आहे इहे माण्हुनि खे परेशान कंदा आहिनि। कारोबारी हज़रात हुजे, आम ग़रीब शहरी हुजे, उन्हनि खे तंग कंदा आहिनि। हीअ जेकी फोर्स नाले नई लोड शेडिंग शुरू कई आहे, इहा छा आहे, इन छा वजह आहे? इहो सॼो टोपी ड्रामो आहे, सॼो हिननि जो कयल टोपी ड्रामो आहे, कुझु बि न आहे। कारोबार ते केतिरो असरु थिए थो? कारोबार ते ईअं सम्झो 90% असरु पियल आहे। कारोबार डैमेज थियल आहिनि। भला ही ॾाढी गर्मी, शिदत जी गर्मी आहे, हाणे बि 50 सेंटीग्रेड पए थी, त शहरी कीअं गुज़ारींदा? तव्हांजो गुज़र सफ़र कीअं? शहरी त मफ़लूज थियल आहिनि न।
शहरी त परेशान आहिनि इन वक़्तु। वापडा वारा हथ सां जो कंसेप्ट वारा हिते लोड शेडिंग करे पंहिंजी कमाई करनि था। शहरी जो चवणु आहे हलंदासीं ॿिए पासे ॿिए कंहिं शहरी ॾे उन खां पुछा कंदासीं उनजो छा चवणु आहे। जी जेकबाबाद ज़िलो एशिया जो गरम तरीन इलाइक़ो सॾियो वेंदो आहे। हिते ख़ासि करे जॾहिं गर्मीअ जी मौसम ईंदी आहे त उते वापडा पारां सिडको पारां कलाकनि जा कलाक लोड शेडिंग कई वेंदी आहे। लोड शेडिंग सबबु हितां जो जेको माण्हू हुजे थो, छा कारोबारी माण्हू हुजे या आम शहरी हुजे, उनजे लाइ ज़िंदगी उनजी ॾुखियाईनि जो शिकार थी वञे थी। छो त गर्मी जो पद हिते 50 खां 52 सेंटीग्रेड ताईं पहुचंदो आहे ऐं कारोबार जॾहिं गर्मी हूंदी आहे त कारोबारी माण्हू चाहींदो आहे त उनजी दुकान ते पको हले ऐं जॾहिं पको न हलंदो त ज़ाहिर आहे उनजो कस्टमर बि न ईंदो, पाण बि न वेही सघंदो। हिते कलाकनि जा कलाक लोड शेडिंग कई वञे थी। 18 कलाकनि जी लोड शेडिंग जी शहरी दाह कई आहे। उन खां अलावा जेकी फोर्स लोड शेडिंग हिकिड़ो नओं लोड शेडिंग शुरू कई वई आहे जेकबाबाद जे अंदरि, उहा बि कई वञे थी। उनजे तहत बि जेको आहे 2 खां 3 कलाक खां वधीक बिजली बंदि कई वञे थी। असां सां गॾु हिन टाइम जेकबाबाद क्लॉथ मार्केट जो हिकु वापारी वेठल आहे, उन खां पुछा कंदासीं उनजो छा चवणु आहे। साईं तव्हां असांखे ॿुधायो त जेकबाबाद हीउ जेको इलाइक़ो आहे चई वेंदो आहे त एशिया जो गरम तरीन इलाइक़ो आहे ऐं हिते 50 खां 52 सेंटीग्रेड गर्मी पवंदी आहे। बिजली केतिरा कलाक बंदि थिए थी? शहरनि त दायूं आहे 18 कलाक बंदि थिए थी, ट्रिपिंग अलॻि आहे। उन खां अलावा जेको आहे फोर्स लोड शेडिंग जे हवाले सां हिकिड़ो नओं हिकिड़ी लोड शेडिंग शुरू कई आहे। इहा छा आहे, तव्हां छा चवंदा? जी बिल्कुलु, करंटली जेका सिचुएशन आहे बिज़नेस जी ख़ासि तौर ते, उहा ख़ासि तौर ते पाकिस्तान जे अंदरि ऑक्सीजन खां पोइ बिजली लाज़मी थी वई आहे। तव्हां ॾिसो था त हिते हींअर कंहिं बि कारोबार जो जेको फीथो आहे बग़ैर बिजली जी इलेक्ट्रिसिटी जे फिरे ई कान थो। पोइ मुंहिंजी हम्बल रिक्वेस्ट आहे ख़ासि तौर ते वापडा जे अमलदारनि खे त काइंडली त हिकिड़ो तव्हां जेको शेड्यूल ॾिनो आहे उन पैरामीटर ते असां हलण लाइ तयारु आहियूं, लेकिन फोर्स लोड शेडिंग खां शहर खे बचायो वञे। तव्हां ॾिसो था चोथों ॾींहुं मोतमार गर्मी लॻी पई आहे, 50+ या 50 जे वेझो जेको आहे सेंटीग्रेड बीठो आहे, न त माण्हू मरी वेंदा। ख़ासि तौर राति जो लाइट आहे कान। ऐं ॿियो इन हवाले सां तव्हां मूंखां सवाल बि न कयो, लेकिन मां हिकिड़ी शइ ॿुधाईंदुमि। 2 ॾींहं अॻु में नॉन टेक्निकल जेके इहे प्राइवेट जेके लाइनमैन जेके चढ़ंदा ट्रांसफार्मर ते कमु कंदा, काइंडली ख़ुदा इन खां छुटकारो ॾिनो वञे। टेक्निकल माण्हू ट्रांसफार्मर ते चढ़े, इन जी मौत जो ज़िम्मेदार केरु आहे? इहो कंहिंजे खाते में वञे? हिकु मासूम ॿारु शहीद थियो आहे, उनजे पोयां फैमिली आहे, उनजे पोइ नंढा ॿार आहिनि, उहे कंहिंजे खाते आहे? सिर्फ़ु 300 रुपए जे लाइ उहो चढ़ियो आहे। ॾिसो त काइंडली जेके टेक्निकल माण्हू आहिनि जेके ॼाणनि था त उहो कीअं ऑपरेट कजे ट्रांसफार्मर खे। हिकु त सभ खां पहिरां असां सभिनी खे गॾिजी करे उन ते आवाज़ उथारणु घुरिजे। उनखां पोइ बिज़नेस कम्यूनिटी जे हवाले सां जेको आहे असां जेको लोड शेडिंग असां मञूं था त पाकिस्तान सां तवानाई जो इशू आहे, उन हवाले सां असां पाकिस्तान गवर्नमेंट सां सिंध गवर्नमेंट सां हर कोऑपरेशन लाइ तयारु आहियूं। लेकिन काइंडली जेको तव्हां शेड्यूल ॾिठो उन पैरामीटर ते पूरा हुजो। उन शेड्यूल खे असां फॉलोअप लाइ बि तयारु आहियूं, उन शेड्यूल ते हलण लाइ बि तयारु आहियूं। लेकिन ट्रिपिंग फोर्स लोड शेडिंग इहो वॾो इशू आहे। कालरा फैलिजी चुको आहे, हिंदाणो लथो आहे। हिते तव्हां ॾिसो सही, तव्हां पीड्स जो हॉस्पिटल वञी चेक कयो, इमाम सेंटर चेक कयो, जेके ॿारनि जो अस्पताल डॉक्टर विक्रम जी चेक कयो, त भरियूं पियूं, लत पेर रखण जी जॻह न आहे। इन जी वजह इहा आहे। अच्छा ॾिसो त पीड्स जा जेके पेशेंट आहिनि ख़ासि तौर ते उनखे बिजली जी सख़्तु ज़रूरत आहे, ख़ासि तौर एयर कंडीशन जी। एयर कंडीशन हुजे, पखो हले, पखो हलण जे लाइ बि ॾिसो था त बिजली कंटिन्यू 1 घंटो हलण लाइ तयारु न आहे। ट्रिपिंग आहे, फोर्स लोड शेडिंग आहे। सो असां कारोबारी हज़रात, मां चैम्बर ऑफ कॉमर्स जो एक्स वाइस प्रेसिडेंट आहियां, उन हवाले सां मां वापडा अमलदारनि खे रिक्वेस्ट कयां थो त काइंडली पंहिंजी फोर्स लोड शेडिंग ख़तमु कयो। ईअं न थियो जो असां कारोबारी हज़रात खे मूवमेंट तरफ़ हलिया वञूं, सुभाणे तव्हांखे तकलीफ़ अचे। उनखां बहितर आहे त मां तव्हांखे वार्न करणु चाहियां थो ऐं तव्हांखे हम्बल रिक्वेस्ट बि कयां थो, जेको लोड शेडिंग जो शेड्यूल तव्हांखे अचे थो सेपको तरफ़ां, उनजे फॉलोअप लाइ असां कारोबारी हज़रात, असां शहरवासी तव्हां सां ताउन लाइ तयारु आहियूं। लेकिन फोर्स लोड शेडिंग जी भरपूर मज़म्मत कयूं था ऐं करण बि कान छॾंदासीं। जेके 12 मुल्क आहिनि, तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उते जेके अहिड़ा इलाइक़ा हूंदा आहिनि जिते इन शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे, जीअं हिते जेकबाबाद गरम तरीन इलाइक़ो आहे, उते उनखे इलाइक़नि खे रिलीफ ॾिनी वञे आहे। हिते भला कहिड़ा सबब जो गवर्नमेंट रिलीफ ॾियण जे बजाए अञा 18 घंटा लोड शेडिंग, वरी मथां फोर्स लोड शेडिंग, वरी कॾहिं साईं जेको आहे हीउ फॉल्ट आहे, फॉल्ट जे नाले ते बि जेको आहे कलाकनि जा कलाक बिजली बंदि कई वञे थी। 11,000 किली पई आहे हिकिड़े फीडर जी, त 6 फीडर बंदि कया वञनि था। इहा वापडारनि जी तव्हां छा सम्झंदा? इहा ॾाढो कहिड़ी शइ आहे वापडा? वापडारनि जी हिकिड़ी ॻाल्हि सां त मां सहमत आहियां। हिते लाइनिंग जेका आहे उहा काफ़ी सारी पुराणी आहे, उन सां इहे फॉल्ट वग़ैरह इशू आहे, तारूं किरनि थियूं। फीडर जी लाइन किरे थी जेकबाबाद में, बाबा हिकिड़े फीडर जी 11,000 किरी पई, 6 फीडर हिकु टाइप बंदि कया, 8 फीडर बंदि कया, जंहिंखां पुछा करे तार किरी पई आहे।
इहो भला बहानो छो बणाए, इहो बहानो छो बणायो थो वञे, आउं किथे आज़ाद मिले। बेसिकली असां टेक्निकल इशू आहे ऐं टेक्निकल हैंड आहियां जो इन हवाले सां का मुतवातिर ॻाल्हि कयां। बहरहाल जेकॾहिं इन आड़ में शहर वासियुनि सां, कारोबारी हज़रात सां या जेका बि कंहिं बि आवाम सां जेकॾहिं ज़्यादती आहे तुंहिंजी मज़म्मत कजे थी, न करणु घुरिजे। जेकॾहिं टेक्निकल इशू आहे त उन मद में जेकॾहिं बंदि कई थी वञे पोइ त उहा उन्हनि जी मजबूरी आहे, लेकिन फोर्स लोड शेडिंग वॾो इशू आहे। सो काइंडली महिरबानी करे फोर्स लोड शेडिंग खां जेका बि असांजी जान छॾायो। 50+ गर्मी आहे हिते माण्हू वरी अज़ाब में आहिनि। उनखां अलावा मां त ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल पार्टी जी गवर्नमेंट आहे ऐं मां बि उन जो हिसो आहियां। मां पंहिंजी क़यादत खे हथ जोड़े करे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुमि काइंडली जेके एशिया जन शहरनि जो शुमार एशिया जे गरम तरीन शहरनि में थिए थो, जिते माण्हू गुरब जी लकीर जे हेठि रहनि था ऐं तेज़ी सां ॾिसो था त असां वटि मिडिल क्लास लोअर मिडिल क्लास में तब्दील थिए थो। लोअर मिडिल क्लास गुरब जी लकीर हेठि हलियो आहे। काइंडली असांखे बिजली जे बिलनि जे मद में असांखे रिलीफ ॾिनो वञे, असां रेट जो कोऑपरेशन कयो वञे, रेट असांजा डाउन कया वञनि। अदरवाइज़ ही शहर न त रहण जे लाइक़ु न रहंदा, एॾी गर्मी आहे। इन फ्यूचर बि तव्हां ॾिसो था त जेका साइंटिस्ट जेका अॻकथी कई आहे, इन फ्यूचर बि जेका थी इलाइक़ा अञा मज़ीद गरम थी वेंदा। ॿियो वरी हिकिड़ो ॿियो बि मुंहिंजो नंढो अर्ज़ु आहे त वण पोखण वारी जेका मुहिम आहे उन ते बि असांजे शहर में सच मूंखे नज़र न आयो आहे त का स्कीम शुरू थी हुजे। जेकॾहिं थी आहे बि मुंहिंजी नज़रनि जे अॻियां न गुज़री आहे। थी सघे थो मां ग़लति हुजां या सही हुजां, लेकिन असां वटि वण पोखण जो हिकिड़ो शऊर ई ख़तमु थी चुको आहे। उनजी वजह छा आहे, उन वाले सां गर्मी ॾाढी आहे, माण्हुनि जो रहणु बेहाल आहे, कारोबारी किराए ते जुदा आहे, माण्हू तंग गुज़ारो कनि था, कारोबारनि में उहे पुराणा मज़ा कान आहिनि, महांगाई चोट चढ़ियल आहे। उनखां अलावा 8-8, 10-12 कलाक महिनत करे जॾहिं घर पहुचूं था, घर लाइट कान्हे, असांजो इंतिहाई बुरो हाल आहे। इन मतिलबु मुंहिंजी हंबल रिक्वेस्ट आहे आला अमलदारनि सां, ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल पार्टी जो क़िलो जेका बि ज़िलो आहे उनजी क़यादत खे त काइंडली इन मद में असांखे वफ़ाक़ा रिलीफ अची ॾियो, ख़ासि तौर ते डिस्ट्रिक्ट जैकाबाद खां खे, छाकाणि त हीउ एशिया जो गरम तरीन ज़िलो आहे, असांजो राइट आहे त असांखे बिजली जी बिलनि जे मद में असांखे रिलीफ ॾिनो वञे, रेट जी मद में ॾिनो वञे, सब्सिडी ॾिनी वञे, को न को असां लाइ रस्तो कढियो वञे। अदरवाइज़ ईंदड़ 5-10 सालनि खां पोइ तव्हां ॾिसो त जैकाबाद में जंहिं स्पीड सां गर्मी वधे थी, जैकाबाद रहण जे क़ाबिल न रहंदो, मजबूरी तहत माण्हू माइग्रेट करे वेंदा। जैकाबाद खे रिलीफ ॾिनो वञे, हितां जे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। गवर्नमेंट खे खपे त जीअं ॿियनि मुल्कनि जे अंदरि जिते अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल हूंदी आहे उते रिलीफ ॾिनो वेंदो आहे, हिते बि रिलीफ ॾिनो वञे। हलंदासीं ॿिए खे इशारे ॾे, ॿिए खे वापारी ॾे, उन खां पोइ छा कंदासीं, उन वटि कहिड़ी सूरत हाल आहे। जी जैकाबाद एशिया जो गरम तरीन इलाइक़ो, पर बिजली न आहे। माण्हुनि जी ज़िंदगी ॾुखियाईनि जो शिकार आहे। कारोबारी माण्हू हुजे, आम शहरी हुजे, ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था। कलाकनि जा कलाक बिजली बंदि, लोड शेडिंग, फोर्स लोड शेडिंग। असां सां गॾु हिन टाइम में हिकु शहरी बीठल आहे, उन खां पुछा कंदासीं त उनजो वधीक छा चवणु आहे। साईं, हिते जैकाबाद एशिया जो गरम तरीन इलाइक़ो आहे। हिते जेकी शेड्यूल जा लोड शेडिंग थिए थी उहा थिए थी। ॿियो वरी हिकिड़ी फोर्स लोड शेडिंग शुरू कई आहे, उहो छा, उहा छो कई थी वञे? अस्सलाम वालेकुम सर, ख़बर त न आहे असां जैकाबाद वारनि सां कहिड़ो ज़ुल्म आहे, इन खे छा चइजे त असां सां कहिड़ी वारदात आहे। असांखे हिकु त एतिरो गरम इलाइक़ो जंहिंखे 50 खां बि अबो असांजी गर्मी लिखी वेंदी आहे। हालति अहिड़ी लॻी पई आहे, जेकी असांखे शेड्यूल मिलियल आहे, शेड्यूल त छॾे ॾियो, शेड्यूल खां अलावा ई असां वटि 12 घंटा 14 घंटनि जी 16 घंटनि जी बि लोड शेडिंग आहे। राति जो त अहिड़ी हालति आहे त असांजा मेन जेके जंपर आहिनि किरनि था, जंहिंजे राति सॼी राति असां वटि बिजली न आहे। असां ग़रीब माण्हू जेके आहिनि, दुकानदार, राति जो घर वञूं था, राति जो घर में असां आराम बि नथा करे सघूं, एॾी गंदी हालति आहे। भला इहा जेकी फोर्स लोड शेडिंग आहे, इन जो छा मतिलबु आहे, छो कई थी वञे? इन जो सर मतिलबु कुझु बि न आहे, बसि इन जो इहो ई सम्झ में अचे थो त इन्हनि जी कोई असां त सम्झूं त कोई सिस्टम आहे जंहिंजे तहत जेको इहा असांखे जेको आहे माना ऐसे सम्झो असांखे पेशेंट कयो वियो आहे। हालति अहिड़ी लॻी पई आहे, माण्हू सुबुह जो दुकान ते बि पूरो न आहे, कारोबारनि में बि पूरो न आहे, राति जो जेको घर में आहे न उन जे लाइ आराम जे लाइ बि पूरो न आहे। अहिड़ी हालति लिखी आहे, सॼी राति बिजली न आहे। बिजली न हुजे, आराम न हुजे, ज़िंदगी ते केतिरा असर पवनि, कहिड़ा असर? सर सभु शइ था पइनि,
माण्हू ब्लड प्रेशर जो मरीज़ थो थी वञे, शुगर जो मरीज़ थो थी वञे। अॼुकल्ह जेके अटैक थियनि था, असां त इन जे लाइ चवंदासीं, इन्हनि जे लाइ थियनि था जो इंसानु सोचे थो, घणो ई सोचे थो, उन जी ओवरटेक। हिकु ॾिसो तव्हां हिन टाइम ते असां वटि गैस न आहे, बिजली न आहे, असां वटि अहिड़ी हालति लॻी पई आहे, अवाम हिकु हिकु जेको आहे न परेशान लॻो पियो आहे, कोई ख़बर न। नंढो तबिके खे त एॾी हालति लॻी पई आहे जंहिंजी साईं ही जेके वॾा MNA MPA या असांजा वज़ीर आज़म या असांजा वज़ीर आला जेके इन्हनि खे त सर कॾहिं ख़बर ई न आहे न त इन्हनि वटि लोड शेडिंग जो टाइमिंग ई न आहे न। उन्हनि वटि अहिड़ा सिस्टम लॻल आहिनि। पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे मां ॿुधायां, उन्हनि जी लाइट बि न वेंदी हूंदी अहिड़ी, छो जो उन्हनि खे बिल ई ख़बर न आहे त केतिरा ॾींदा आहिनि। हीअ ग़रीब आवाम ई बिल ॾिए थी, लोड़े बि ग़रीब आवाम थी, ऐं उन्हनि खे लोड़ायो वञे थो। इहो असां चवंदासीं। तव्हां ॿुधायो तव्हां वटि केतिरे बिजली बंदि थी? साईं बिजली असां वटि अचे ई थोरी देरि थी, उहा बि ट्रिपिंग आहे। सॼा टपड़ ई सड़ी विया आहिनि। राह जो एॾा मच्छर आहिनि, ईमानदारी स्प्रे नथा करनि मच्छरनि जो। बिजली जो गैस जो हज़ार आहे। हुकूमत केतिरा कलाक बिजली बंदि थिए थी? बिजली बाबा अचे ई 2-3 कलाक थी, उनमें बि चलो ट्रिपिंग आहे त असां केतिरो यादि कयूं त अचे थी। ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे। ॾींहं जो प्लेटड़ी आहे, इन जो सहारो आहे, बसि राति जो वरी उहो ई विञणो कयूं। निंड मिले आराम थिए थो? न बा कानो थिए थो। इहो बैटरी ख़तम थी वञे त बसि पोइ वरी वेठा आहियूं जॾहिं बिजली अचे। गवर्नमेंट खे ख़तमु इहो करणु घुरिजे त ग़रीब आवाम जो वधि में वधि ख़्यालु करे। जेकॾहिं लोड शेडिंग जो टाइम आहे त टाइम जो पाबंदी करनि, पूरो टाइम जेतिरो लोड शेडिंग जो आहे बक़ाया टाइम त ॾियनि, उन में ट्रिपिंग न करनि। इहो वक़्त सां असांजी गुज़ारिश आहे साईं, इहा इल्तिजा आहे। लोड शेडिंग खां वधीक जेको ट्रिपिंग जो हज़ार आहे, सामान सड़ियो थो वञे, पर हिते कोई पुछा करण वारो न आहे। हलंदासीं ॿिए पासे, ॿिए काई शहरी ॾे, उन खां पुछा कंदासीं उनजो छा चवणु आहे। जी असां सां हिकु शहरी बीठल आहे, उन खां पुछा कंदासीं त उन वटि बिजली केतिरा कलाक हले थी ऐं हुनजी ज़िंदगी कीअं गुज़रे थी। साईं तव्हां असांखे ॿुधायो त बिजली तव्हां वटि केतिरा कलाक हले थी ऐं केतिरी लोड शेडिंग आहे? सर 3 घंटा बिजली जो टाइम आहे। लोड शेडिंग 3 घंटा आहे, खुलियल माना हले थी पई। 3 घंटनि में जेको आहे मां सम्झां थो पौणा 2 घंटा बंदि था करनि विच में, बाक़ी घंटो हले थो। 24 घंटा आहिनि। 24 घंटनि में जेको आहे मां सम्झां थो ईअं सम्झ त छा 8 घंटा बि बिजली नथी हले। ॾींहं जो गर्मी, राति जो मच्छर, ॿार नंढड़ा मासूम माण्हू वञे काॾे। वैल थी वियो आहे। जेका बाजी आवाम जे लाइ माना जीअण ई जंजाल थी वियो आहे। छा कजे हाणे ॿुधायो तव्हां। गवर्नमेंट जेको आहे मिसाल आहे कोई बि इहो नथो करे। बिजली वारनि जे मथां कोई बि एक्शन न आहे, का बि ॻाल्हि न आहे। ज़ुल्म आवाम सां वॾो हिकिड़ो नाजाइज़ी आहे। हितो जो चूंडियल नुमाइंदो या हितो जा जेके DC आहे या जेको आहे ॿिया, उहे इन मसइले तरफ़ ध्यानु ॾियनि था या न? ध्यानु कोई बि नथो ॾियनि। अगरि ध्यानु ॾियनि हा त छो न इहो जेको आहे त मसइलो हल थी वञे हाणे कदोक जो। ॾिसो था गर्मी, वॾी गर्मी आहे। ॾिसो था पाण तव्हां जेका बाजा रहंदड़ो, तव्हां ख़बर आहे गर्मी केतिरी आहे। भला राति जो बिजली बंदि आहे, सुकून राति जो 4 बजे बिजली अचे थी। मां सम्झां थो जेको आहे 2 बजे अचे थी, 2 बजे खां पोइ 4 बजे वञे थी। सुबुह जो 10 बजे तो बि बिजली ज़ाहिर न आहे। निंड कयो था? काॾो निंड ईंदी सर गर्मी में। नंढड़ा ॿार आहिनि, चीकनि था पिया सभिनी जा। हा न, सुकून बर्बाद आहे इंसान जो। तव्हां ॿुधायो था केतिरे टाइम बिजली बंदि थी तव्हां वटि? ऐं बिजली जो हिते कोई प्रोग्राम न आहे। निज़ाम सफ़ा धरम परम आहे। बिजली हले ई नथी। बिजली कलाक बि वॾो आहे। कलाक हले बि असां शुकुर कंदासीं त गवर्नमेंट असांखे रिलीफ ॾिनो आहे, पर कलाक बि हिकिड़ो नथी हले। एतिरा कलाक बिजली बंदि रहे थी त हितो जो जेको DC आहे या हितो जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे इन तरफ़ ध्यानु ॾियनि था? न साईं, कोई बि ध्यानु नथो ॾिए। कोई बि नोटिफिकेशन वग़ैरह नथो वठे। कोई बि किथे निकिरी नथो अचे त पुछा करे त बाबा छा आहे तव्हांखे, ॾुख आहे? जी सर, केतिरी ॾुखियाई थिए थी? वॾी ॾुखियाई आहे, वॾी परेशानी आहे। असांजो टेम्परेचर जेका बि जो माशाल्लाह गर्मी जे लाइ असां चढ़ियल आहे 50 सेंटीग्रेड आहे। जेका बि जो जेको आहे न पंहिंजो वॾो गरम तरीन। भला राति जो बिजली हले थी? किथे आहे साईं, राति जो बिजली न आहे। ॿार सुता पिया आहियूं खटनि ते। निंड सुकून कीअं कयो? नंढड़ा ॿार चिकन था, निंड सुकून आहे न, कुझु बि न आहे सर। परेशानी थिए थी? ॾाढी परेशानी आहे। हा सर, सफ़ा परेशानी आहे, ॾाढी परेशानी। छा कयूं? छा थियणु खपे? बसि साईं अलाह अख़्तियारनि जे हथ में आहे। हुकूमत जे जेके नुमाइंदनि जे हथ में आहे। आवाम खे रिलीफ ॾियनि, बिजली फराहम करनि। इहो त वॾो हिकिड़ो आवाम जो हिकिड़ो सुख आहे। इहो कम से कम त ॾियनि, ॿियो कुझु नथा ॾियनि। असांखे इहो त ॾियनि। ॾिसो था पेट्रोल किथे चढ़ी वियो आहे। पेट्रोल लाइ इंसान परेशान आहिनि। पेट्रोल 400 रुपयो थी वियो आहे लीटर। हुनजे कोई लाइ कोई निकिरे ई नथो। कोई माण्हू न नुमाइंदो न का शइ, कुझु बि न आहे सर। अच्छा, तव्हां वटि बिजली केतिरो टाइम हले थी? नथो हले साईं, नथो हले? बिजली हले ई नथो। 8 घंटा घुम लॻो पियो आहे। गर्मी में पिया आहियूं। को बि बिजली जेका बात में आहे ई न। कोई पुछा करण वारो आहे? कोई बि न साईं। कंहिंखो पुछा कयूं? वॾेरा बहुत सारा आहिनि जेके वेठा आहिनि।
कोई बिजली ॾियण वारो बि कोई तयारु न सेबको वारा एतिरो टाइम बिजली छो बंदि करनि था? बस ही बिजली बंदि करण था मथो कोई चवण वारो न आहे कोई माण्हू कोई हुनखे चवे अर्ज़ु करे बाबा छाजे लाइ पंहिंजे त बिल बि भरूं था मीटर बि मुंहिंजा आहिनि पाण मुलाज़िम माण्हू छा कयूं काॾे वञूं मतिलबु राति जो बिजली हले थी? किथे हले थो सर 10 बजे वञे थो 1 बजे अचे थो वरी 1 बजे अचे थो त 3 बजे वञे थो सुबुह जो 10 बजे अचे थो। भला जेको चवनि था त ही काफ़ी माण्हू या तव्हां कई आहे त जेकी लोड शेडिंग टाइम आहे उहो त बंदि थिए थी वरी जेको अचण वारो टाइम आहे उते फॉल्ट ॼाण बंदि करनि था। हा फॉल्ट आहे बसि फलाणो ट्रांसफॉर्मर सड़ी वियो आहे इन जे करे जॾहिं ट्रांसफॉर्मर तयारु थिए पोइ तव्हांजी बिजली हलाईंदासीं को बि बिजली न आहे सर न आहे। जी नाज़रीन तव्हां शहरनि जूं कारोबारी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं चवणो आहे त हीउ जेकाबाद एशिया जो गरम तरीन इलाइक़ो आहे हिते बिजली कलाकनि जा कलाक बंदि कई थी वञे लोड शेडिंग कई थी वञे ऐं लोड शेडिंग सां गॾोगॾु ट्रिपिंग कई थी वञे उन ट्रिपिंग में असां जेको बिजली वारो सामान उहो सड़ियो थो वञे उन सां गॾोगॾु जेको आहे हिते फोर्स नाले हिकु नई लोड शेडिंग शुरू कई वई आहे जंहिंजे तहत बि कलाकनि जा कलाक बिजली बंदि कई थी वञे। बिजली बंदि हुजण जे करे हुनजे कारोबार ते असरु पए थो ऐं बिजली बंदि हुजण जे करे गरम तरी इलाइक़ो आहे हिते हुनजो जेको सुकून आहे उहो फिटल आहे। राति जो बिजली बंदि आहे ऐं राति जो बिजली बंदि हुजण जे करे निंड आराम सुकून हुजे थो उनजे करे हू ज़हनी मरीज़ बणी चुका आहिनि ऐं डिप्रेशन जो शिकार थी चुका आहिनि छो जो घरां हू जेको शहर खां कमाए करते या पोरियो करे घर पहुचनि था त उते बिजली बंदि हुजे थी ऐं बिजली बंदि हुजण जे करे हू जेको आराम नथा करे सघनि। उन सां गॾोगॾु जेके कारोबार माण्हू आहे उनजो चवणु आहे त कारोबार असांजो 90% ख़तमु थी चुको आहे छो त बिजली हलंदी कारोबार हलंदो बिजली न हलंदी कारोबार न हलंदो। उनजे करे हितां जा जेको चूंडियल नुमाइंदा आहिनि या सरकार खे हिन तरफ़ ध्यानु ॾियणु खपे। हुनजो इहो बि चवणो हो त जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उते रिलीफ ॾिनो वेंदो आहे अहिड़े इलाइक़नि खे जिते उहे इलाइक़ा कंहिं शइ जी ज़रूरत में हूंदा आहिनि जीअं हिते हिकु पंहिंजो गर्मी थिए थी ऐं हिते गर्मी जो पंधु 52-53 सेंटीग्रेड थिए थो उते रिलीफ ॾियणु खपे पर हिते अफ़सोस अचणो पियो त रिलीफ त पाईंदा आहे हिते पर हिते जेको आहे लोड शेडिंग बि ख़तमु नथी कई वञे। उनजे करे हितां जो कारोबारी माण्हू हुजे त हितां जो आम शहरी हुजे उहो ॾाढी ॾुखाइनि खे मुंहुं ॾिए थो। वापडा जेके सेबको आहे उन जी ज़ातियूं अलॻि आहिनि हिकु त बिजली बंदि आहे ॿियो हिते हिकिड़ो हिननि जेकी ज़ाती शुरू कई आहे त बिजली जेके 3 कलाक अवर्स हले थी उन में हिकु फॉल्ट ॼाण आहे उहो फीडर बंदि करे छॾनि था न सिर्फ़ु हिकिड़ो फीडर पर काफ़ी फीडर बंदि करे छॾनि था। वरी जॾहिं बिजलीअ जे वञण में अधु कलाक बचे थो पोइ बिजली हलाए करे वरी अधु कलाक खां बाद साॻियो ई बिजली बंदि करे छॾनि था ॼण त हीअ बिजली छहनि जा 8 कलाक या 10 कलाक 12 कलाक लाॻीतो बंदि हुजे थी। हितां जो ग़रीब माण्हू हितां जो मिसकिन माण्हू हितां जो पोरियत माण्हू जेको सॼो ॾींहुं पंहिंजो पोरियो करे घर पहुचे थो बिजली नथी हुजे ऐं सुबुह जो जॾहिं दुकान ते पोरे ते अचे थो त बिजली न आहे। हितां जो माण्हू ॼण त को पथर वारी ज़िंदगी गुज़ारे पियो हितां जो माण्हू ॼण त को 50 साल पुराणी ज़िंदगी गुज़ारे पियो पर उनजे बावजूदु बि हितां जो चूंडियल नुमाइंदो हितां जो जेको आला अख़्तियारियूं हितां जो ऑफिसर हितां जो कामोरो उनजे हिन मसइले ॾे मुंहुं ॾियण लाइ तयारु न ध्यानु ॾियण लाइ तयारु न आहे। उनजे करे हितां जो शहरी ॾाढी जेको आहे ॾुखियाई वारी ज़िंदगी गुज़ारे थो हितां जो शहरी ॾाढी डिप्रेशन वारी ज़िंदगी गुज़ारे थो राति जो निंड न आहे मच्छरनि जो आज़ार आहे ॾींहं जो जेको आहे गर्मी आहे उनजे करे हितां जो माण्हू ॼण त केतिरी बीमार में वठिजियो आहे। सरकार समेत वफ़ाक़ी सरकार खे घुरिजे त हिन बिजली वारे मसइले खे हल कयो वञे जीअं हितां जो माण्हू ज़िंदगी पंहिंजी आसानी सां गुज़ारे सघे ऐं कारोबार करे सघे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़ैन सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।